बदिन ज़िले जे सियासी समाजी तोड़े मुख़्तलिफ़ मकतबा फ़िक्र जे रहनुमान दुनिया जे आलमी इदारनि वर्ल्ड बैंक IMF तोड़े ॿियनि आलमी इदारनि खां पाकिस्तान ते मौजूदा कर्ज़ माफ़ करण जो मुतालबो कंदे इहा रक़म अवाम जे सिहत ऐं फलाह बहबूद ते ख़र्च करण जी घुर कई आहे। हिन साल सॼी दुनिया जो पीथो कोरोना जे करे रुकिजी चुको हो ऐं उन करे दुनिया जे मुख़्तलिफ़ ग़रीब मुल्कनि जी GDP उहो बर्दाश्त नथी करे सघे त हू जेको आलमी इदारनि जो कर्ज़ु आहे उहो रिटर्न करे सघनि। ये औरतुनि जूं सिहत ऐं कर्ज़ जे हवाले सां त कर्ज़ त असां ताईं माफ़ कयो वञे जेको असां खयो ई कोन्हे। मुल्कनि जे हवाले सां जेके कर्ज़ा खया विया आहिनि ऐं दुनिया में जेका हालत थी आहे कोविड जे हवाले सां त असांजो मुतालबो आहे हिन हाल जे ज़रिए हिन बदीन जे माण्हुनि जे हवाले सां त इहे कर्ज़ा 1 साल ताईं मौखर कया वञनि। IMF वर्ल्ड बैंक एशियन डेवलपमेंट बैंक तोड़े ॿियनि आलमी इदारा पाकिस्तान ते मौजूदा कर्ज़ फौरी तौर मुकमल तरह माफ़ कनि ऐं इहा रक़म समाजी तंज़ीमनि जे तावन सां अवामी सिहत तइलीम तोड़े रोज़गार ते ख़र्च कई वञे जंहिंसां मुल्क जी मईशियत बहितर थी सघे। कैमरामैन रजब इब्राहिम सां शकूर मेमन, सिंध TV न्यूज़।